बदीन ज़िले में बदअमनी ऐं समाजी बुराइन में वाद ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां एहतजाजी मार्च करे DC चौक ते धरणो हयो वियो। कारकुननि जी 15 किलोमीटर पैदल मार्च बाबत वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। बदीन ज़िले में चोरी दाड़नि ऐं बदअमनी जे वाक़ियत बे वाद सां गॾु मंशियात जो विकिरो पिणु उरूज ते आहे। इन्हनि सभिनी वाक़ियनि खे पुलिस कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी तहलका बदीन पारां हाले पोटा मोरी खां DC चौक ताईं एहतजाजी मार्च करे धरणो हयो वियो। शिरकत कंदड़नि पुलिस खे वधंदड़ बदअमनी जो ज़िम्मेदार करार ॾेई छॾियो। सिंध तरक्की पसंद पार्टी तालके बदीन जो एहतजाज है जॾहिं ही 15-20 किलोमीटर पैदल मार्च इन छिती गर्मी में मासूम ॿारनि समेत कयो आहे। वो इन सिलसिले जी कड़ी है त मंशात एतिरो मिठो ज़हर आहे जेको समूरनि बुराइनि खे जन्म थो ॾिए। चोरियूं धाड़ा क़त्ल गारत अगवा बदमाशूं कब्ज़ागिरी सभु मंशा जे करे आहे ऐं मंशात जे वधंदड़ जे करे बदीन बदअमनी जो गढ़ थी वियो आहे। लेपोटा मोरी खां 15 किलोमीटर दोस्त जेके लॉन्ग मार्च करे आया आहिनि ऐं उन जो मक़सदु इहो आहे त असां इहो चऊं था त बदीन ज़िले जी जेका 20 लख जी आबादी आहे उन में ही पोजीशन आहे त जेको मंशियात सरेआम पई हले। एहतजाज में शरीक थींदड़ STP कारकुननि ऐं शहरियुनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणे ॾोहनि ते कंट्रोल कयो वञे। इमरान अब्बास SS न्यूज़ बदीन।